भगवान बुद्ध महाराज जिन फ़कीरी वरती पहिरियों वॾा सम्राट राजकुमार हा। जॾहिं उन्हनि जो जनम थियो त ज्योतिषनि चयो महाराज हिन जे ज्योतिष जे अनुसार हे त सन्यासी बणजण वारो तो। उन्हनि जे पिता चयो ईअं कीअं, मुंहिंजो इकलौतो पुटु आहे, असां सम्राट शहनशाह सॼी धरतीअ जा राजा ऐं मुंहिंजो पुटु फ़कीर ठहंदो, मां थियण न ॾींदुमि। संत चई आहे न त लिखियलु आहे, त मस्तक जी रेखा आहे, हथनि जी बदिली थी सघे, हीअ थोरी बदिलजंदी। उनजे पिता ईअं इंतजाम कयो कि हिनखे वैरागी न अचे, ॾींहं राति सुख भोग ऐश ऐश्वर्य मौज ई मौज। उनखे पतो ई न हो कि मृत्यु छा थींदी आहे। युवा थी वियो किशोर अवस्था जो। उनजे पिता सख़्त मना कयो हिन जे साम्हूं कोई बि बीमार न अचे, हिनखे पतो न पवणु खपे बीमारी बि थींदी आहे शरीर में। हिन जे साम्हूं कोई बि बुजुर्ग माण्हू न अचे, हिनखे इहो पतो न पवणु खपे कि शरीर वृद्ध थींदो आहे। ध्यानु ॾिजो, हिन जे साम्हूं कॾहिं बि कोई शव यात्रा न अचे, हिनखे पतो न पए कोई मरंदो बि आहे। छो जो इन्हनि में वैराग ईंदो आहे न। गीता में चवनि था न भगवान जरा व्याधि दुख दोषानु दर्शनम, कि इंसान खे बुढ़ापे में बीमारियुनि जो ऐं मृत्यु जो बार बार चिंतन करणु खपे कि हिते रहणो न आहे, वञणो आहे, तॾहिं त उहो पंहिंजो उद्यम कंदो, भक्ति कंदो, न त भोगन में ई लॻल हूंदो। आहे कि न? हरे राम। इन तरह सां कई साल गुज़री आहे। हिकु ॾींहुं मंत्री सां गॾु चयूं हलो असां घुमी अचूं थोरो जंगल में, काॾे परते विया न आहियूं। चई न साईं, बसि पंहिंजे हिन जेको वॾो राजमहल जो वॾो मैदान हो, चई असांजे बादशाह जी आज्ञा आहे, इन खां परते न वठी वञूं। चई हेॾा साल थिया आहिनि, अॼु हलो थोरो अॻिते था हलूं। छा आहे, थोरो सो अॻिते विया। चओ जय श्री कृष्ण। अॻिते विया त ॾिठो हिकिड़ो बुजुर्ग माण्हू थो अचे, लठ खे टेके करे। राजकुमार हैरान थिया, चई कमाल आहे, हे कहिड़े ग्रह जो प्राणी आहे, हे इंसान आहे? चई हा साईं, माण्हू आहे। अरे हे कीअं, हिन जा वार अच्छा, शरीर दुर्बल झुकियल, लठ जे सहारे थो हले, छा आहे, हे केरु आहे? मां त अहिड़ी दुनिया ई न ॾिठी आहे। हथ जोड़े सर हेठि थियो। छो जो राजा इन करे त मना कयो। चई न साईं, हे बि माण्हू आहे। इन जो मतिलबु जे हर इंसान जी इहा ई हालत थींदी आहे। हर इंसान जे शरीर में वृद्धावस्था ईंदी आहे। दुनिया जो केतिरो बि सुंदर पुरुष हुजे या स्त्री हुजे, हिकु ॾींहुं जवानी छॾे छॾींदी आहे। चओ हरे राम। जर आई जोबन हारिया, जर यानी वृद्धावस्था आई, जवानी हली वई। हिकु ॾींहुं इहा हालत सभिनि जी थींदी आहे। पहिरीं चोट लॻी दिलि ते, जीवन में पहिरियों बार बुढ़ापो ॾिठई। थोरो सो अॻिते वधियो त ॾिठई हिकिड़ो माण्हू वण जे हेठों वेठो आहे, कराए थो, लंबी लंबी सांस थो खणे, केॾीमहिल खंगे थो ज़ोरदार, खंगी खंगी करे छटपटाए थो, अखियुनि मां आंसू था वही अचनि, सांस नथो खणी सघे, बीह रहिया। अरे छा थियो, हिनखे छा थियो? कोई इंसान त न ई हूंदो आहे बेचैन, परेशान, दुखी, हिनखे छा थियो आहे? ठीक सां ॻाल्हाए छो थो, सांस छो थो खणे? चई हिनखे बीमारी आहे। बीमारी? इहा कहिड़ी बला आहे? चई हिन शरीर में बीमारियूं बि ईंदियूं, रोग बि ईंदा आहिनि। कहिड़ो रोग हूंदो आहे? चई महाराज हिकु रोग न हूंदो आहे, सैकड़ों रोग हूंदा आहिनि। कई त अहिड़ा रोग थींदा आहिनि जंहिंजो नालो ई पतो न हूंदो आहे माण्हू खे। ॿी चोट लॻी, ॾाढो दुखी थी विया, खिन्न थी विया। थोरो सो अॻिते वधिया त ॾिठऊं कि हिकिड़ी शव यात्रा थी वञे। अरे अरे ही छा आहे, माण्हू सुम्ही पियो आहे, हे सभु राम राम चवंदा था वञनि, बीहो भाई बीहो, छा थियो? चई राजकुमार हीअ अंतिम यात्रा आहे। छा थींदी आहे अंतिम यात्रा? चई प्राणी जॾहिं गुज़ारे वेंदो आहे, हा प्राण निकिरी वेंदा आहिनि। प्राण निकिरी वेंदा आहिनि? साईं हिकु ॾींहुं प्राण ख़तमु थी वेंदा न, पोइ चई हिनखे जलाए छॾींदासीं। चई माण्हूअ खे जलाए छॾींदव? चई हा प्राण निकिता त पोइ शरीर खे थोरी रखिबो आहे, जलाए छॾिबो आहे। अंतिम संस्कार 16हों संस्कार इहो ई आहे, हा न। पहिरियों संस्कार कहिड़ो थींदो आहे? जन्म खां बि पहिरियों गर्भाधान संस्कार। 16 संस्कार थींदा आहिनि असांजा।
जन्म को पहिरियों गर्भ को वठी करे मृत्यु तक ये 16 संस्कार आ सूरदास महाराज जे इन में श्री कृष्ण भगवान पाण आया हाणे त वैराग चढ़ी सन रह गया मुखे तो पतो ही न हो मां त पाण खे अमर समझी वेठोसि ही वरी मरियो वरी जन्म थींदो वरी मरंदो अरे बाप रे एॾो दुखदाई आहे संसार मां त इनखे ॾाढो सुंदर समझी वेठोसि थोरो सो अॻिते वधिया त ॾिठो हिकिड़ो मुस्कुराईंदो चेहरो प्रभुअ जे भजन में लीन प्रभुअ जे ध्यान में मस्त हिकिड़ो महात्मा तो वञे चई हे केरु आहे हिन जे चेहरे ते त ॾाढी ख़ुशी आहे आनंद आहे चई साईं सन्यासी साधु छो हे ख़ुशि छो आहिनि ॿीहारे पुछऊं चयो इन करे कि मां पंहिंजी तार परमात्मा सां जोड़ी आहे उन सां जेको जुड़ी वियो उन ॾेई वेंदो वरी इन दुखालय में न ईंदो उहो अमर थी वेंदो उहो पंहिंजी आत्मा जी पहचान करे वठंदो बस उते ई वैराग चढ़ियो राजसी मुकुट हीरन जो लाए छॾियईं चोला लाए छॾियईं ऐं मंत्री खे चईसि महाराज तव्हां वापसि वञो मुंहिंजे पिता खे संदेश ॾिजो अॼु खां मां बि फ़क़ीर बणिजी तो वो सिद्धार्थ उन्हनि जो नालो हो राजकुमार सिद्धार्थ उहो ई अॻिते हली करे भगवान बुद्ध महाराज थिया लखनि जो बेड़ो पार कयो उन्हनि कई पापिन खे तारियो कई दुष्टात्मा खे धर्मात्मा बणाए छॾियो कई मनमुखनि खे गुरमुख बणायो ऐं कई माण्हुनि खे उन्हनि ब्रह्म ज्ञान करायो बोलो भगवान बुद्ध महाराज की